जी दोस्तों अस्सलाम वालेकुम। हींअर अचो त जेको आहे सो साईं पंहिंजो नड़ वारे सां असीं जेको आहे सो कचहरी कंदासीं ऐं साईं जन जो तारुफ़ मालूम कंदासीं। साईं तव्हांजो नालो? नालो सेठ पठान। अच्छा, काथां खां पाण आया आहियो? सॻियूं शहर। अच्छा, सॻियूं शहर खां। हितां जो केतिरे देर खां जेको आहे केतिरे अरसे खां हितां जो जेको शौक़ु आहे इहो हले पियो थो? इसे नज़रा में शौक़ु आहे पंहिंजो, छो त ही मारवाड़नि जो कल्चर आहे। बिल्कुलु जी साईं। सिंधी कल्चर आहे, मारवाड़नि जो कल्चर आहे ऐं हुन में जेको आहे असां ज़रूरु ॾिसो वठंदासीं। जी जी। ऐं तॾहिं खां शौक़ु आहे कोई आहे। धन्यवाद। सिंध जी सकाफ़त आहे ऐं असांखे बि इहा ई उमेदु आहे अव्हां खां त हिन शौक़ खे तव्हां हथी ॾींदो अञा बि अॻिते वधाईंदो ऐं तमामु जेको आहे सो हिकिड़ो छो त असांजे जेको नौजवान कल्चर आहे, नौजवान जेको बि नई यंग जनरेशन आहे उनखे इन सिलसिले जी ख़बर ई कान्हे। बहरहाल हे असांजी सकाफ़त सां जेको आहे सो वाबिस्ता आहे। तव्हांखे वरी सिंध जे लिहाज़ सां हिकिड़ो गीत ॿुधाईंदुमि। जी बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह।
जिंदाबाद जिंदाबाद